साईं फरमाइनि था जे इस्लाम में अची ॾाढ़ी कई आहे न तव्हां हुनजी इज़त कंदा कयो, हुनजो एतिराम कंदा कयो। ऐं सरकार फरमाइनि था जेको नंढनि ते बाझ न करे, नंढो को ॿार ॾोको उन ते शफ़क़त जो हथ न रखे, ॿार खे हण चपो हण लपाट। मदीने वारे साईं कॾहिं बि लठ हथ में न खई, कंहिंखे मारियो न पंहिंजी घरवारी खे, न पंहिंजे तालिब खे, न सहाबी खे, न पंहिंजे शागिर्द खे। हुज़ूर जन जेको तालीम ॾिनी प्यार सां, मुहबत सां, शफ़क़त सां। साईं फरमाए जेको वॾनि जी इज़त नथो करे, जेको नंढनि ते बाझ नथो करे, नंढनि ते शफ़क़त नथो करे, ऐं माण्हुनि खे चङी ॻाल्हि न चवे, चङी ॻाल्हि सुठी ॻाल्हि कंहिंखे चओ पोइ मञे या न मञे, पर तव्हां त चओसि न। साईं फरमाए त कंहिंखे चङी ॻाल्हि चवणु इहो बि सदको ऐं ख़ैरात आहे। पंहिंजे ॿार लाइ नंढड़ा बच्चा आहिनि न, उन्हनि खे सुठियूं ॻाल्हियूं सेखारियो, पंहिंजे औलाद खे सुठी सुहिणी तरबियत ॾियो। मिसाल, तव्हांजो ॿारु खॿे हथ सां थो मानी खाए, उनखे चओ त बच्चा खॿे सां न खाइबो आहे, सॼे सां खाइबो आहे। रुॻो एतिरो लफ़्ज़ चई 10 नेकियुनि जो सवाबु तुंहिंजे दफ़्तर में। ॿार ॾे मथे उघाड़ो कयो, चईसि बचड़ा मथड़ो उघाड़ो न कर बच्चा, मस्जिद में वञिबो आहे, मथड़ो ढके वञिबो, 10 नेकियुनि जो सवाबु। हा पुट बीही पेशाब न कर, वेही अदब सां। पुट किबले ॾे मुंहुं करे पेशाब न कर, पुट किबले ॾे मुंहुं करे थुक न उछलाए, बूंडो न ॾे। इहा तरबियत पंहिंजे बच्चनि खे सुठो सबक़ु, सुठी तालीम ॾियणु, साईं फरमाइनि था इहा हर मोमिन जे मथां हक़ आहे। वलतकुम मिनकुम उम्मतुन यदूना इलल ख़ैर, तव्हां मां अहिड़ी जमात ज़रूर हुजे जेका माण्हुनि खे चङी ॻाल्हि चवे ऐं बुरी ॻाल्हि खां रोके। बुरो कमु थींदे को ॾिसो न, उनखे रोकियो, बाबा ही कमु सुठो न आहे, बाबा हीअं कमु चङो न आहे, ईअं न कर। तव्हांजो कमु आहे चङी ॻाल्हि चवणु, बुरी ॻाल्हि खां रोकणु। पोइ अॻिले जी मर्ज़ी आहे, मञे थो या नथो मञे, अमल करे थो या नथो करे, पर तुंहिंजी ज़िमेदारी आहे ॿियनि खे चङी ॻाल्हि ज़रूरु चवंदो कर। साईं फरमाइनि था जेकॾहिं तव्हां चङाई चवणु छॾे ॾींदो, बुराई खां रोकणु छॾे ॾींदो, मां रब तव्हां ते कावड़जी पवंदुसि। हदीस आहे, अलाह फरमाए थो मां रब कावड़जी पवंदुसि। पोइ तव्हां मूंखां दुआ घुरंदो, मां तव्हांजी दुआ क़बूल न कंदुसि। तव्हां मूंखां दुआ घुरंदो, मां तव्हांजी दुआ क़बूल न कंदुसि। न त तव्हां चङी ॻाल्हि चवंदा कयो, बुराई ॻाल्हि खां रोकींदा कयो। पोइ दादू वारा इहे 4 ॻाल्हियूं जेके मुस्तफ़ा जे ग़ुलामनि में हुजणु खपनि। छा तव्हां बि पाण में पैदा कंदव? कहिड़ा कहिड़ा अमल कंदव? अञा कुझु रहियल आहिनि। अलाए सीअ जे करे हथ कढणु ॾुखियो थो लॻे। चओ 4 ॻाल्हियुनि ते लाज़िम अमल कंदो। इहो अॼु जो सबक़ु आहे। पहिरियों वॾनि जी इज़त, ॿियो नंढनि ते बाझ, टियों नेकी जो अमर, चौथों बुराई खां मन। ये 4 ॻाल्हियूं जंहिंमें अची वियूं, इहो मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे झुरमट में शामिल थी वियो। मदीने वारे साईं जे ग़ुलामनि जी जेका जमायत आहे, उन जो फर्ज़ बणिजी वियो, उन में शामिल थी वियो। पर साईं फरमाइनि था जंहिं 4 ॻाल्हियूं छॾे ॾिनियूं, इहो मुंहिंजी जमायत जो न आहे, इहो असां मां न आहे। मदीने वारो मीर उनखे हिते बि पंहिंजो नथो करे, हुते बि पंहिंजो न कंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या इमाम अहमद रिवायत दिया। हजरत उबादा बिन सामित रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे। साईं फरमायो त लैस मिन उम्मती, वो माण्हू मुंहिंजी उम्मत मां न आहे, मुंहिंजी जमायत मां न आहे।
साईं फरमाए थो इहो माण्हू मुंहिंजी थकिजी पिया आहियो सम्झो था हबीबन फरमाए थो मुंहिंजी जमात जो न आहे साहबन पुछो या रसूल अल्लाह केर तव्हांजी जमात मां न आहे साईं फरमायो मल्लम युजिल कबीरना व यरहम सगीरना जेको असांजे वॾनि जी इज़त नथो करे जेको असांजे नंढनि ते बाझ नथो करे व यारिफ ले आलिमना जेको असांजे आलिमनि जी ताज़ीम नथो करे आलिमनि जी इज़त नथो सुञाणे आलिमनि जो शान मान मर्तबो मकाम नथो ॼाणे साईं फरमाइनि था इहो मुंहिंजो उम्मती न आहे हुन रिवायत में 4 ॻाल्हियूं हुयूं हिन रिवायत में 3 ॻाल्हियूं ॿ त हुन साॻी रिवायत वारियूं आहिनि हिकिड़ी इज़ाफ़ी आहे साईं फरमाइनि था उहो बि मुंहिंजो उम्मती न आहे मुंहिंजे ग़ुलामनि मां उहो न आहे मुंहिंजी जमायत मां उहो न आहे जेको असांजे आलिमनि जी इज़त न करे आलिमनि जी ताज़ीम ऐं तौक़ीर नथो करे